नाज़रीन ईद वेझो ईंदे जैकमाबाद में शहरन छबा ख़रीद करण लाइ दुकानन जो रुख इख्तियार करे वरितो। बलोची सक़ाफ़ती मरी कट पिशावरी ऐं नोरेज़ीअ खे तरजीह ॾिनी ऐं गुज़िरियल साल जी निस्बत हिन साल शयूं महांगियूं हुजण जूं दाहियूं पिणु कयूं। हिन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे राशिद बलोच। ईद वेझो ईंदे ई जैकबाद में बलोची जेके छबा ठहंदा आहिनि दुकाननि ते रश थी वेंदी आहे। जेके ख़रीदार शहरी ईंदा आहिनि उहे छबा ख़रीद कंदा आहिनि, जेके ईदनि ते पाईंदा आहिनि वेस वॻा पाए तुम सां गॾोगॾु बलोची छबा बि जेके आहिनि उहे इस्तेमालु कंदा आहिनि। इन सिलसिले में असां हिते उस्ताद जेके छबा तयारु कंदा आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिते ख़रीदार जेके आया आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻे साल जी निस्बत हिन साल जेके रेटनि में कहिड़ो कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे। महांगाई जे लेवल सां असां पाण बि परेशान आहियूं। हाँ हिन टाइम नोरेज़ी छबो जेको आहे तक़रीबन असांखे 3500 रुपये मिले थो। पिशावरी छबो असांखे तक़रीबन 1500 रुपये मिले थो। गुज़िरियल ईद ते असां जेकी शइ वरितीसीं उनखां डबल ते असां छबा वठणु चाहियूं था। सही मसइलो इहो आहे महांगाई जे हिसाब सां हाणे ग्राहकी में बि तमामु घटिताई अची वई आहे। सम्झो था न, तव्हां पाण ॾिसो था पिया हिते ग्राहकी बि एतिरी न आहे। महांगाई एॾी थी वई आहे जो माण्हू असां दुकान ते चढ़नि था, पैसा ॿुधाऊं था, भॼी था वञनि। ईअं असांजे इलाइक़े में ख़ासि करे बलूचिस्तान जो ग्राहक घणो आहे। तो जेका ॿार सिंध आहे असां बलूचिस्तान जो ग्राहक ईंदो, असां उन लिहाज़ सां हर शइ तयारु कंदा आहियूं। मरीकट, बलोची, नौरोज़ी, सआदत या अॻे डिज़ाइना पुराणी हूंदियूं उहे हाणे ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे इहे हलनि थियूं पयूं। बलोची छबो बलोचिस्तान में त इस्तेमालु थिए थो ऐं जैकबाद जा माण्हू ऐं ख़ासि करे यूनिवर्सिटी जा नौजवान छोकिरा बलोची छबो इस्तेमालु कंदा आहिनि, असां वटि ईंदा आहिनि ऐं उहे वरी पेशावरी बि असां खां वठंदा आहिनि, चारसदा बि वठंदा आहिनि। तव्हां हिते छबा तयारु कंदड़ उस्तादनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। शहरनि जो इहो चवणु आहे अॻे साल जी निस्बत हिन साल जेके ईंदे रेट छबनि जा वधी विया आहिनि, तंहिं करे असां अॻे 2 जोड़ियूं ख़रीद कंदासीं, अॼु हिन भेरे जेको आहे हिकिड़ी जोड़ी ख़रीद कयूं था छो त महांगाई आहे। इन सबबु जेको आहे त असांखे घणी मुश्किलातूं पेश अचनि थियूं। उस्तादनि जो इहो ई चवणु आहे अॻे साल असां वटि ग्राहक खोड़ ईंदा हुआ, हिन साल महांगाई करे ग्राहकनि में बि जेको आहे थोरी घटिताई थी वई आहे। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, JSS न्यूज़ TV, जैकबाद।